अकबर पुछो बीरबल खां हिकिड़ो बेईमान वठी अचो ऐं हिकिड़ो वठी अच ईमानदार। त ईमानदार कंहिंखे वठी आयो? हिकिड़े कुते खे वठी आयो। चएसि ईमानदार मालिक जे दर जो टुकुर खाईंदो आहे, मालिक जा गुण ॻाईंदो आहे, हुनजो पैरो ॾींदो आहे। बेईमान वरी हिकिड़े कंहिंखे भाईअ खे वठी आयो, भाईअ खे वठी आयो, भाईअ खे वठी आयो। चई भाई हीउ बेईमान कीअं आहे, हिन लाइ कीअं थो चई? चई साईं नाठी आहे, कंहिंजो न कंहिंजो। हिनखे ॾियण वारे सेठ साहिब धीअ बि पंहिंजी ॾिनईसि, वरी मथां ॿियो बि कुझु ॾिनईसि ऐं सॼी उमिरि ॾींदो ई रहंदो आहे, पर हीउ बेईमान कुझु मञींदो ई न आहे। चई अच्छा नाठी सभु ईअं ई थींदा आहिनि? चई साईं सभु ईअं थींदा आहिनि, सभु माना मां कंहिंखे चवां कोन थो भई ईअं चवां तव्हां न ईअं न, जेको बि नाठी हुजे उहो ईअं ई थींदो आहे। सहुरो छा बि ॾिए, केतिरो बि ॾिए, कॾहिं भई सावरनि मां न मिले ईअं कंहिं बि नाठीअ लाइ थींदो न आहे, ग़रीब हुजे या शाहूकार हुजे, पर सभु कुझु मिलंदो आहे। पर माण्हूअ जे मन में हीअ कोन मिलियो आहे, हीअं न मिलियो आहे, हीअं न आहे, हीअं न आहे। पोइ उनजे धीअ खे बि गारियूं ॾियनि, माना पंहिंजे घर वारे खे बि गारियूं ॾियनि, पंहिंजे ससु खे बि ॾियनि, वरी उन जा पुट थियनि उहे बि ॾहंटा वधंदे वेरी छा चवंदा आहिनि, जॾहिं उनजे पीउ ई गारियूं ॾींदियूं त उनजो पुटु वरी कहिड़ो निकिरंदो, ओड़ो बि उहो बि ओड़ो ई निकिरंदो आहे। नानीअ खे नाने खे गारियूं ॾींदो आहे, जीअं वधंदो वेंदो आहे तीअं गारियूं ॾींदो आहे, नानी मामो वणंदो ई न आहे। ख़ैर माना उनखे चवंदा बेईमान आहे, हिनखे सहुरो ॾींदो रहे थो, ॾिनो बि अथईंसि, सभु कुझु ॾिनईसि, तंहिंखां पोइ बि हीउ चवंदो मूंखे अञा कुझु न मिलियो आहे, कॾहिं हिन जो पेट भरिजण वारो आहे ई कान, हीउ वॾे में वॾो बेईमान आहे। त अकबर खे वरी खार लॻा, चई अहिड़ो आहे त हाणे जेतिरा बि नाठी आहिनि सभिनी खे फांसीअ ते चाढ़ियो, फांसीअ ते चाढ़ियो? चई हा साईं। चई ठीकु आहे। चई साईं पोइ सभिनी लाइ त एॾियूं वरी फांसियूं ठाराइणी पवंदियूं न, लटकण वटकण जंहिंमें भई माण्हू लटकी सघनि, कड़ा कुंडा लॻाइणा पवंदा, हिकु जॻह ते थोरी सभिनी खे भई माण्हू लाइन में बीह रहंदा। चई ठीकु आहे ठाराए। चई महीनो खनि खपे तयारी करणु, महीनो खनि वरितई, पैसा वरितई ऐं थोरो कोई सुठो जॻह ॻोल्हे उते वरी फांसियूं कुझु लटकाई। पर सभु फांसियूं हिकु जहिड़ियूं ॿ अलॻि हुयूं। कहिड़ियूं कहिड़ियूं हुयूं? हिकिड़ी चांदीअ जी हुई, हिकिड़ी सोन जी हुई। चई हीअ वरी छा आहे, ॾेखारियईंसि। चई साईं ॾिसो मां बि कंहिंजो न कंहिंजो नाठी आहियां, केरु पियो चए? बीरबल। त आऊं बि तव्हांजो वज़ीर आहियां, कोई चालू माण्हू थोरी न आहियां। फांसी खाइणी आहे त पोइ हिन चांदीअ में खाईंदुमि न, तव्हां बि राजा आहियो, सॼे बादशाह आहियो, सभिनी माण्हुनि जे मथां आहियो, त तव्हांखे वरी सोन जी ॿियनि खे लोहजीअ में हलाईंदासीं ख़ाली। हर चई मूंखे फांसी ॾींदे? चई आर्डर तव्हांजो आहे न, क़ाइदो त सभिनी मथां हलंदो न, क़ाइदो त क़ाइदो ई थींदो आहे। क़ाइदे जी भंज करण वारो इंसानु खड़े थिए कुझु बि करे, पर क़ाइदो माना क़ाइदो इहो पको आहे। चई यार सभिनी खे छॾे ॾे, मूंखे बि माफ़ त तोखे बि माफ़ त सभिनी खे माफ़। भॻवान बि तव्हां सभिनी खे अॼु ताईं ॾींदो आयो आहे, कंहिंखे भॻवान कंहिं न ॾिनो आहे। ऐं सभु असां जेके भॻवान खे केॾी न केॾी महिल हमेशह गारियूं कोन ॾींदा आहियूं, हमेशह भॻवान जो भॼन कंदा आहियूं, पर साईं भॻवान मुंहिंजे लाइ हीअं कोन कयो। अहिड़ो कोई माण्हू हुजे जंहिं पंहिंजे जीवन में कॾहिं बि ईअं भॻवान जो भई अहसान फरामोश न थियो हुजे, ईअं थिए? हमेशह थिया आहियूं, कॾहिं न कॾहिं भॻवानु हीअं कोन कयो आहे, भॻवानु हीअं कोन कयो, भॻवानु कहिड़ो तोखे फाव ॾिए भाई? भॻवान तुंहिंजे लाइ छा कोन कयो आहे? देना था सो दे दिया, देनी मानुष दे, राम कुझु राखो नहीं, हर सुमरन कुझु कर ले। परमात्मा तोखे घणेई कुझु ॾिनो आहे, पर तो उन लाइ कुझु कयो न, ऐं चई तो भॻवानु अञा मूंखे हीअं कोन कयो आहे। तोखे छा न भॻवानु ॾिनो आहे? सभु कुझु भॻवानु ॾींदो आहे, पर ॾींदे ॾींदे बि तूं भॻवान खे मञण वारो कोन्हे। जे ख़ाली हिकिड़े सहुरे, हिकिड़ी तव्हां खां ॻाल्हि थो पुछां, भई अहिड़ो कोई मूंखे सहुरो ॾेखारियो जंहिं पंहिंजे नाठीअ खे काई शइ न ॾिनी हुजे। वीचारो पंहिंजो हाव फाड़े सभु कुझु ॾेई छॾींदो आहे, न ॾींदो आहे। ऐं असां मां केतिरी ईमानदारी हूंदी आहे। ॻाल्हि भले तव्हां कथा जी, असां मुंहिंजी कथा ॾंद कथा आहे, बेकार आहे, फिटी कयो, कोई ज़रूरत कान्हे, पर तव्हां हक़ीक़त पंहिंजी सोचो छा ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम। त नाठीअ ऐं सहुरे जी ॻाल्हि कोन्हे, भॻवान जे अॻियां असां घणा अहसान फरामोश थिया आहियूं। फरामोश माना न मञण वारा। आऊं बि केॾी महिल चई सघंदो हूंदुमि, मिसाल मां पंहिंजी थो ॻाल्हि ॿुधायां, त भॻवानु हीअं कोन थो करे, भॻवान सां हीअं अन्याय कयो, भॻवानु मूंखे हीअं करे छॾियो। भॻवानु मूंखे छा न कयो? भॻवानु मूंखे जेकी खपंदो आहे उन खां 1000 गुणा ॾिनो अथई। छा चयमि? मूं कॾहिं सोचियो कोन त मूंखे भई हेतिरो कुझु थींदो, हेतिरो कुझु मूंखे मिलंदो।
पर उन खां 1000 गुणा वधीक मूंखे मिलियल ई आहे, कंहिं ॻाल्हि जी कमी न आहे। तंहिंखां पोइ बि थोरी काई ॻाल्हि घटि थी वञे त भॻवान लाइ एतिराज़ु कंदा आहियूं, भॻवानु हीअं कोन थो करे। चई आऊं त यार तुंहिंजो घणेई सुठो कयां पर भॻवानु ख़राबु थो करे, हीअ त चङी ॻाल्हि थी। आऊं सुठो थो कयां भॻवानु ख़राबु थो करे, इहा ॻाल्हि चवण थी आहे। ऐं असां संत ई चवंदा आहियूं, कोई तव्हां कान चवंदा आहियो। संत महात्माऊं घणेई चवंदा आहिनि, घणेई ईंदा आहिनि, चई भाई आऊं त तुंहिंजे लाइ घणेई पलव पायां थो, तुंहिंजे लाइ घणेई सुठो कयां थो, पर परियां ई तुंहिंजी का ख़राबु आहे त आऊं वरी छा कयां। हाणे भॻवानु तुंहिंजी ख़राबु कंदो, आऊं सुठी कंदो आहियां, मथां नथो आहियां, प्रेम सां चओ श्री राम। ॻाल्हाइण जी असांखे बि तमीज़ न हूंदी आहे, ख़बर कोन पवंदी आहे। माण्हू अज्ञान में अभिमान में पंहिंजे होॾ ते हूंदो आहे, हठीलो हूंदो आहे, उनखे पंहिंजी ॻाल्हाइण जी ख़बर न पवंदी आहे। पर परमात्मा जे लाइ बि असां घणो घटि वधि चवंदा आहियूं। ऐं परमात्मा असांखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे इहा बि ॿुधायो, साबित कयो। जेकर फ़ैसिलो कयो था पंहिंजे मन ते हथु रखो, न्याय कयो, कुझु वीचार खां कमु वठो त भॻवानु असांखे छा घटि ॾिनो आहे। भॻवानु असांखे सभु कुझु ॾिनो आहे। वरी अञा साईं लिखनि था त हुननि पखियुनि पक्षियुनि खे कुझु न मिलियो आहे, इंसान खे घणेई कुझु मिलियो आहे।